सामाइन को ज़मानो हो जॾहिं वॾे असुर जो जीअं ई कुकड़ दस ॾींदा हुआ त सभई घरनि जूं औरतूं उथी जंड जोटींदियूं हुयूं, खीर विलोड़ींदियूं हुयूं, माल मेड़ींदियूं हुयूं या कुंवर तां पाणी भरण वेंदियूं हुयूं। मर्द असुर जो उथी इबादत कंदा हुआ ऐं पोइ पंहिंजे पंहिंजे कम सां गे ढकी राति हेठि रवाना थी वेंदा हुआ। माल जे घुर पोयां बनी ॿारे ॾांहुं या कंहिं ॿिए कमकार सां असुर जो उथी समूरा कम उकलाइण ॾियनि त उन वक़्त जे औरतनि तोड़े मर्दनि जी इबादत हुई जेका हू वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां अदा करणु सपुटाई ऐं सभाग जी अलामत सम्झंदा हुआ। वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे जो हाणे न उहे असील कुकड़ रहिया आहिनि जेके असुर जो थी ख़ल्क़ ख़ुदा खे सुजाॻ कंदा हुआ, बल्कि उन असील कुकड़नि जी जाइ हाणे झिरलू ऐं टिरड़नि कुकड़नि वालारी आहे जिन खे न लथे जी ख़बर न उभिरे जी। जेॾी महिल ॾिसो कुकड़ूकू लॻी पई आहे, न उहे औरतूं रहियूं जेके महिनत मज़दूरी ऐं पूरे खे पंहिंजो मर्ग सम्झंदियूं हुयूं, न उहे महिड़ा झंड रहिया जेके टोयो टोयो अधु कलाक अंदरि पई उधाणे छॾींदा हुआ, न वरी उहे खीर भटारा आहिनि जिन खे ॼाराए वॾियुनि कुननि में विझी असूर जो विलोड़ियो वेंदो। खीर विकिजी विया, झंड फिटी विया, माल बख़ैर काके वञी बचाइनि। पाणी भरण वारियूं उहे पाणियारियूं लड़े वयूं, औरतनि खां भरण ऐं सिबणो वियो, मर्दनि खां हर हलाइण ऐं मज़दूरी करण जी सत्या छॾाए वई। हाणे पटे सटे पूरी करे सभई सुता पिया आहिनि। गुरनि वारियो सिज कपार ते अचे तेसि ताईं ज़ोरी कंहिंजे मुंहं तां छिकी रली लाहे त वाह न त थियो ख़ैर। अॻे सभई औरतूं ऐं मर्द गॾिजी रत विलोड़ींदा हुआ तॾहिं ई भतर ॾींदा हुआ, ऐं हाणे जहिड़ा मर्द हॾराम तहिड़ियूं औरतूं चवंदा आहिनि त न को घटिताई घोट में आहे न की कमी कुंवार में, मतिलबु त लेखो सभिनी पासे लाल गुबियो आहे।